الدين كله وكفى بالله شهيدا والصلاة والسلام على سيدنا وإمامنا محمد صلى الله عليه وآله وسلم أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد وقال النبي صلى الله عليه وآله وسلم بني الإسلام على خمس شهادة أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله وإقام الصلاة وإيتاء الزكاة والحج وصوم رمضان رواه البخاري। अज़ीज़ भाइयों और बुजुर्गों, तमाम तारीफ़ात वलाई वाखान किबरियाई अल्लाह जल्ल जलालहू जेला जेको अकेलो खालिक मालिक राज़िक है। हमदो सना खां पोइ मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज़ीज़ भाइयों और बुजुर्गों ऐं दोस्तों, मुख़्तसर वक्त जे अंदर तव्हांजे साम्हूं जंहिं उन्वान ते, जंहिं मौज़ू ते, जंहिं मज़मून ते चंद गुज़ारिशात पेश ख़िदमत आहिनि। क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुख़्तसर ऐं जामे तरीन हदीस मुबारिका, जंहिं हदीस मुबारिका के अमीरुल मोमिनीन फिल हदीस इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजी सही बुखारी जे अंदर नकल कयो, जेका हदीस हिक मुसलमान जे लाइ वरी अहम तरीन आहे। जंहिं हदीस जो सादा माना ऐं मफ़हूम इहो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस मुबारिका में इस्लाम जे पंजन रुकननि खे बयान कयो, इस्लाम जे पंजन सुतूननि खे बयान कयो, इस्लाम जे पंजन थंभनि खे बयान कयो आहे, जंहिं ते हिक इंसान खे अमल करण खां सवाइ को चारो कोन्हे। जेकॾहिं को इंसान इन्हनि पंजन शयुनि ते अमल नथो करे, उहो इंसान तबाह ऐं बर्बाद आहे। उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे ग़ज़ब खे दावत ॾे थो। उहो इंसान सुभाणे रोज़े महशर क़यामत वारे ॾींहुं तमामु घणी परेशानी ऐं ॾुखनि जे अंदरि हूंदो। उहा हदीस मुबारिका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुनियल इस्लाम अला खम्सिन, इस्लाम जी बुनियाद, इस्लाम हिक इमारत आहे, हिक मंजिल आहे, हिक जगह आहे जंहिंजी बुनियाद पंजनि शयुनि ते आहे। सब खां पहिरीं शहादती अल्लाह इलाहा इल्लल्लाह। हिक इंसान खे सब खां पहिरीं जेको दुनिया जे अंदर कम करणो आहे उहो आहे शहादती अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन जे अकेले हुजण जी गवाही ॾियण, यानी अक़ीदा तौहीद खे अपनाइण। अक़ीदा तौहीद छा आहे? अक़ीदा जो लफ्ज़ी माना आहे ॻंढ ॾियण, यानी पंहिंजे दिलो दिमाग़ जे अंदर इहा ॻंढ ॾियो, इहो पुख्तो तहियो पुख्तो इरादो कयो। तौहीद की माना है अकेलो, यानी ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह का अलावा को भी माबूद कोने। हा रब का सवा जेके भी माबूद आहिनि, जेके भी इलाह आहिनि, ये कूड़ा आहिनि, ये बातिल आहिनि। सिर्फ इलाह जेको इबादत जे लाइ, जंहिंजे लाइ नमाज पढ़ी सघे थो, जंहिंजे लाइ रोज़ो रखी सघे थो, जंहिंजे लाइ ज़कात ॾेई सघे थी, जंहिंजे लाइ हज करे सघे थो, जंहिंजे लाइ दुनिया जे अंदर नंढे में नंढी नेकी, वॾे में वॾी नेकी सब हिक अल्लाह जे लाइ करे सघे थी। उन खां अलावा दुनिया जे अंदर को बि माबूद
जेको भी आहे वो बातिल आहे, वो कूड़ो आहे, उनखे हिक मुसलमान के ठुकराइणो। इहा अक़ीदा तौहीद आहे। सिर्फ ये चवण त आऊं अल्लाह के अकेलो इलाह मञा थो, खालिक मञा थो, मालिक मञा थो, रब मञा थो, मुदब्बिरुल उमूर मञा थो, मुसर्रिफुल उमूर मञा थो, सब मामलात अल्लाह जे हथ में इहे मञा थो, इहो कामिल न बल्कि अकमल तौहीद इहा आहे त अल्लाह जे इलाह हुजण जो मूंखे ऐं तव्हांखे जेको आहे सो अक़ीदो रखणो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके माबूदाने बातिल आहिनि उन्हनि जो रद्द करण बि मूं ते तव्हां ते फ़र्ज़ु आहे। उन जो इनकारी थियण बि फ़र्ज़ु आहे त जेके माबूदाने बातिल आहिनि उहे कूड़ा आहिनि, उन्हनि जो रद्द मूंखे तव्हां ते करणु फ़र्ज़ु आहे, वाजिबु आहे। इन खां पोइ इंसान जो अक़ीदा तौहीद कामिल ऐं अकमल थिए। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि शयुनि जो बि तज़किरो कयो। इहे 4-5 अरकान इस्लाम उहे आहिनि जंहिंखे अरकान इस्लाम मूजिबे जन्नत चयो वञे थो। यानी जेको इंसान, जेको मुसलमान इन्हनि 5 शयुनि खे अपनाईंदो उहो इंसान ज़रूर ब ज़रूर लाज़मी तौर ते अल्लाह ते वाजिब आहे त उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में दाख़िल करे। मुझे अजीज साथियों, अक़ीदा तौहीद जे मुतल्लिक़, इन जे फ़ज़ाइल जे मुतल्लिक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चंद अहादीस मुबारका तव्हां जे साम्हूं पेश ख़िदमत कयां थो, जंहिंमां मूंखे तव्हांखे इहो अंदाज़ो थी सघे थो, इहा मालूमात मिले थी त जंहिं इंसान जे दिलो दिमाग़ में अक़ीदा तौहीद रासिख़ आहे, पुख्त आहे, मुकम्मल आहे, उहो इंसान ज़रूर ब ज़रूर जन्नती आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारका है, सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु रावी हदीसा सही बुखारी किताब के अंदर यह हदीस मुबारका मौजूद है। फरमाइन था अतैतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलैहि थौबुन अबयद, आओ अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वट आयुस ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सफेद अच्छो कपड़ो वहुवा नाइमुन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आऊं आयुसि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हालत इहा हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में हुआ, निंड में हुआ, सुतल हुआ। आऊं वापसि वियुसि, थुम्म अतैतुहु, हिक चक्कर वरी ॿीहर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, फस्तयक़ज़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागियल हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾिसी हिक हदीस मुबारका ॿुधाई, अज़ीम शान फरमान ॿुधायो। फरमाई मा मिन अब्दिन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, दुनिया जे अंदर को बि माण्हू, दुनिया जे अंदर जेको इंसान, जेको मुसलमान चई विझे ला इलाहा इल्लल्लाह ऐं उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर करे, यानी अल्लाह सां कॾहिं बि शरीक कंहिंखे न करे, माबूदाने बातिला खे ठुकराए, उन्हनि खे कूड़ो करे, उन्हनि जो रद्द करे, जॾहिं को इंसान ईअं चई विझे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सीगा माज़ी जा इस्तेमाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कया अरबी ग्रामर जे एतबार सां दख़लल जन्नह, यानी यकीनी तौर ते हर हालत में वो इंसान जन्नत में दाखिल थींदो। फरमाए तो सहाबी रसूल मूंखे हिक शक थियो, हिक इश्काल थियो, हिक वहम थियो, फौरन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयुमि, फक़ुल्तु व इन सरक व इन ज़ना, अगर चे वो इंसान जै ला इलाहा इल्लल्लाह चई मुसलमान आहे, अक़ीदा तौहीद में पक्को और रासिख़ आहे, उन जे बावजूद उन जा अमल इहे आहिनि त उहो चोर भी हुजे, उहो ज़ानी भी हुजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन सरक व इन ज़ना, हा हा जेकॾहिं चोर भी आहे, ज़ानी भी आहे, लेकिन मुवहिद आहे, अक़ीदा तौहीद जो मालिक आहे, वो जन्नत में दाखिल थींदो। फरमायो मूंखे वरी भी शक थियो, वरी सवाल कयुमि व इन सरक व इन ज़ना, अगर जे चोर हुजे, अगर जे ज़ानी हुजे तॾहिं बि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी जवाब ॾिनो, जी हा। वरी फरमाए तो जो चकर सवाल कयुमि, पंहिंजे पाण खे पुख्तो यकीन
ॾियारण जे लाइ व इन सरक व इन ज़ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो जी हा अगरचे उहो चोर हुजे ज़ानी हुजे लेकिन मुवहिद आहे सुभाणे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ाइदो ऐं कानून आहे दुनिया जे अंदर बि क़यामत वारे ॾींहुं इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे मुआफ़ करे ॼाणे थो ऐं करे थो लेकिन सवाइ मुशरिक जे जंहिंजे दिल में अक़ीदो तौहीद कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन जी सिफ़ात में अल्लाह रब्बुल आलमीन जे अस्मा में अल्लाह रब्बुल आलमीन जे अफ़आल कमनि में जेके सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब जा कम आहिनि उन्हनि में कंहिं ॿिए इंसान खे कंहिं पीर खे कंहिं वलीअ खे कंहिं नबीअ खे कंहिं मुर्शिद खे गॾु शरीक करे थो उहो इंसान उहो आहे उहो बदबख्त आहे जंहिं इंसान खे मरण खां पोइ दुनिया जी ज़िंदगीअ में जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं तौबा ताइब ते अल्लाह माफ़ कंदो लेकिन मरी वियो इन हालत में उहो इंसान उहो बदबख्त आहे उहो बदनसीब आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन मुआफ़ कोन कंदो इन खां सवा ज़मीन ऐं आसमान जे विच जो ख़ला जेको आहे उन सां भयल गुनाहनि जो मालिक इंसान अचे ऐं अक़ीदा तौहीद वारो आहे रब ताला मुआफ़ करणु चाहे थो बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस सहीह बुखारी जी मुख़्तलिफ़ अल्फाज़नि सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अतारी जिब्रील मूं वटि जिब्रील आयो फबशरनी ऐं मूंखे ख़ुशख़बरी ॾिनई अन्नहु मन मात मिन उम्मतिका ला युशरिक बिही शैया ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी उम्मत मां को इंसान इन हालत में दुनिया छॾे थो वफ़ात करे थो मरे थो उन अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक कोन कयो उहो इंसान जन्नत में दाख़िल थींदो वो इंसान जन्नत में दाखिल थींदो उनजी हालत कहिड़ी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक आहे सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला रावी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो युअद्दबून नास मिन अहलिल जन्नह मिन अहलित तौहीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अहले तौहीद मां यानी मुवहिद जंहिंजो अक़ीदा तौहीद पुख्तो आहे अल्लाह के अकेलो खालिक मालिक राज़िक दस्तगीर मञे थो अल्लाह जे अस्मा व सिफ़ात में अल्लाह जे अफ़आल में अल्लाह जे कमनि में कंहिंखे शरीक नथो करे अक़ीदा तौहीद में पुख्तो आहे फरमाई ओहे बि सुभाणे क़यामत वारे ॾींहुं फिन्नार कुझ जहन्नम में हूंदा जहन्नम में हूंदा पंहिंजे अमलनि जे करे पंहिंजे गुनाहनि जे करे पंहिंजे ख़ताउनि जे करे जहन्नम में हूंदा लेकिन हालत कहिड़ी आहे जहन्नम जी हत्ता यकूनु फीहा हुममा ओए जहन्नम में सड़ी बड़ी करे कोयले वांगुरु थी वेंदा अंगारीअ वांगुरु थी वेंदा अंगर वांगुरु थी वेंदा सुम्मा तुदरिकुहु रहमा अल्लाह रब्बुल आलमीन जी पोइ कुछ वक्त खां पोइ कुछ अरसे खां पोइ इन अज़ाब खां पोइ जॾहिं हुननि जी सफ़ाई ऐं सुथराई थी वेंदी आहिनि अहले तौहीद मुवहिद आहिनि गुनाहगार हुआ जहन्नम में हुआ पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत हुननि जे मथां ईंदी युख़रजून व युतरहून उहे जहन्नम मां कढिया वेंदा ऐं व युतरहून अला अबवाबिल जन्नह उहे जन्नत जे दरवाज़े ते रखिया वेंदा पोइ कोयलो ऐं अंगर वांगुरु उन्हनि जी हालत आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो पोइ जन्नती इंसान जेके जन्नत में हूंदा मुसलमान उहे उन्हनि जे मथां जन्नत जो पाणी विझंदा जन्नत जो पाणी विझंदा उन्हनि जी पोइ कैफियत इहा हूंदी फयंबुतून कमा यंबुतुल गुसाउ फी हिमारत सैल उन्हनि जी हालत इहा हूंदी उहे ईअं फुटंदा उहे ईअं सावा थींदा जीअं समुंड जे किनारे ते हिकु दाणो केतिरे क़दर जल्दी साओ ऐं फुटी वञे थो उहे इंसान इहे
जेके अंगर थी विया कोयला थी विया लेकिन मुवहिद हुआ अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम जी सदा का पोइ उन्हनि खे कढी जन्नत जे दरवाजे ते छॾियो अहले जन्नत उन्हनि जे मथां पाणी विझंदा पोइ इहे फुटंदा इहे सावा थींदा जीअं हिकु दाणो समुंड जे किनारे ते जल्द में जल्द फुटे ऐं साव थिए थो थुम्म दखलल जन्नह पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। मुंहिंजा अज़ीज़ साथियो ही अक़ीदा तौहीद जो फ़ाइदो आहे। मूंखे तव्हांखे अॼु ई पंहिंजे पाण खे चेक करिणो आहे त मुंहिंजी कैफ़ियत कहिड़ी आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी बसर कीअं पियो कयां पंहिंजे अक़ीदे तौहीद जो जाइज़ो वठां मुंहिंजी अंदरि मुंहिंजे दिलो दिमाग़ में अल्लाह रब्बुल आलमीन जे मुतालिक़ छा अक़ीदो आहे छा तौहीद मुंहिंजे दिलो दिमाग़ में मौजूदु आहे या आउं ख़्वाबो ख़्याल में दुनिया जी ज़िंदगीअ में दुनिया जी मौजुनि में दुनिया जी सरसब्ज़ ऐं शादाब दुनिया जे अंदरि कोई अहिड़ा जुमला या के अहिड़ा कम तो कोन थो कयां जंहिंमें शिरक मौजूदु आहे। मुंहिंजा अज़ीज़ साथियो शिरक जूं क़िस्मूं तमामु घणियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक आहे फरमायो शिरक एॾो तकिड़ो आहे ऐं एॾो ख़तरनाक आहे जो इंसान खे ख़्वाबो ख़्याल बि कोन थो थिए वहम बि कोन थो थिए ऐं इंसान जे अंदरि दाख़िल थी वञे थो। मिसाल ॾेई करे सम्झाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जीअं राति जी ऊंदाही हुजे कारो जबल हुजे कारी गार हुजे कारी माकोड़ी हुजे उन जबल उन गार जे अंदरि हले थी जीअं उन जे हलण खे केरु इंसान नथो ॾिसे उन जी आवाज़ खे केरु इंसान ॿुधी कोन थो सघे ईअं ई शिरक इंसान जे अंदरि दाख़िल थी वञे थो। उन जी तौहीद ते शैतान अहिड़नि अंदाज़नि में अहिड़नि जुमलनि में अहिड़नि अमल में अहिड़नि कमनि जे ज़रिए अमल कराए वञे थो उहो इंसान शिरक जे अंदरि मुब्तला थी वञे थो उन इंसान खे का ख़बर ई कान थी पए ऐं उहो इंसान उन शिरक जे अंदरि ज़िंदगी गुज़ारे थो। ऐं एतिरे क़दुरु यादि रखो मुंहिंजा अज़ीज़ साथियो कंहिं इंसान जे ज़िंदगीअ में अमलनि में शिरक शामिल हुजे नंढे में नंढो शिरक बि शामिल आहे उहो इंसान वॾे में वॾा अमल करे चोटीअ जा अमल करे उहे कंहिं कम जा कोन्हे। आख़िरी नुस्ख़ो तव्हांखे ॿुधाए करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयां त मूंखे तव्हांखे छो जो अहिड़ा अमल अहिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ा मामलात आहिनि ख़बर कान थी पए अहिड़ा जुमला आहिनि ख़बर कान थी पए बज़ाहिर मूं चई तव्हांजे साम्हूं उहो जुमिलो दुरुस्त हूंदो आहे लेकिन उन में शिरक जी जेको आमीरश हूंदी आहे असां चई वेंदा आहियूं। इन जे करे मूंखे तव्हांखे इहा नसीहत आहे जॾहिं बि राति जो पंहिंजे घर दाख़िल थियूं ऐं जॾहिं सुम्हणु लॻूं ख़बर आहे हाणे आराम करिणो आहे अल्लाह अॼु ज़िंदगी सॼे ॾींहं जी ॾिनी आहे हाणे सुम्हूं था ख़बर कान्हे उथूं या न रोज़ानी कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम मा आबिदून वला अंतुम आबिदून मा अअबुद वला अना आबिदुम मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुद लकुम दीनुकुम वलिय दीन। इहा मुख़्तसर सूरत हर हिकु मुस्लमान राति जो सुम्हण खां पहिरीं पढ़े। इन सूरत मुबारका में आऊं ऐं तव्हां रोज़ानी रब ताला जे साम्हूं शिरक खां ऐलान बरात कयूं था। जेकॾहिं कोई शिरक थियो आहे त सम्झो रब खां मुआफ़ी ऐं तलाफ़ी करे रहिया आहियूं। रब ताला मुआफ़ करण वारो आहे। रब ताला मूंखे तव्हांखे मुआफ़ कंदो जेकॾहिं असांजी इन हालत में मौत वाक़िअ आहे यकीन तौर ते इंशा अल्लाह ताला अल्लाह रब्बुल आलमीन ते वाजिब आहे। हदीस जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जी मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेको इंसान अक़ीदा तौहीद में पुख्तो अल्लाह सां शिरक कोन थो करे जेकॾहिं उहो मरी थो वञे अल्लाह ते वाजिब आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अज़ाब न ॾे अल्लाह रब्बुल आलमीन उनखे जहन्नम में दाख़िल न करे बल्कि जन्नत में दाख़िल करे। यकीनी तौर ते आऊं ऐं तव्हां को अल्लाह रब्बुल आलमीन जी इन रहमत मां जेको आहे मुस्तफ़ीद थींदासीं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे तव्हांखे जन्नत में ज़रूरु दाख़िल करे सघे थो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन जेको मूंखे मूं ॿुधायो सभ खां पहिरीं मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वो असां जमी मुस्लमाननि खे अहले ईमान खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अक़ीदा तौहीद सही माना में उन जी सम्झ अता करे ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।